नाज़रीन, रोज़ानी हिलाल पाकिस्तान के एडिटर इकबाल दल नाले ते साफ़ी बिरादरी में दुख की लहर छाइजी वही है। उन हवाले से वधिक तफ़सील इमदाद सोमरा की इन रिपोर्ट में। जी नाज़रीन, अवांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु जेको आहे अफ़सोसनाक वारी ख़बर अवांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु जेको आहे रोज़ानी हिलाल पाकिस्तान अख़बार जो जेको आहे सीनियर एडिटर सीनियर सहाफ़ी इकबाल दल उहे जेकी अॼु लादानो करे विया आहिनि। हितां जे स्टाफ जो जेको आहे जेके ॿिया सहाफ़ी जेके आहिनि उन हवाले सां उन्हनि जो पिणु कहिड़ो मौक़िफ़ आहे। साईं इकबाल दल साहब उमरकोट ज़िले जे ॻोठ में जेका 1942 में जन्म वरितो हुते ऐं उन खां पोइ 1961 ईस्वी में खादिम वतन अख़बार में जेका आहे ज्वाइन करे सहाफ़त जी शुरूआत कई ऐं हिलाल पाकिस्तान में 1988 में साईं आया ऐं पोइ ता हयात जेका आहे उनजो एडिटर रहियो ऐं हिलाल पाकिस्तान में साईं जी जेका सहाफ़त जूं जेके ख़िदमतूं जेके सरंजाम ॾिनियूं उहे कंहिंखां लिकियल न आहिनि। हिन साईं इकबाल दल साहब पंहिंजे दौर में हिकु वॾा नाला पैदा कया सहाफ़ियुनि जा। हिन अख़बार मां उन दौर में हिलाल जो जॾहिं नामियारो लेखक साईं सराज मेमून साहब हिते एडिटर रही चुको आहे उन दौर में साईं हिते कमु कयो ऐं उन दौर में अनवर पीरज़ादो खां वठी तव्हांजो फ़कीर मोहम्मद लाशारी खां वठी जेके वॾा वॾा नाला आहिनि उहे हिन अख़बार जी पैदावार आहिनि। त आउं सम्झां थो त साईं जूं सहाफ़त में ख़िदमतूं जेका आहिनि वो कदें भी विसारे नथियूं सघनि। उसके जैसे तो मेरे ख्याल में पाकिस्तान के तारीख में कोई एडिटर ईमानदार नहीं था। असां त साईं खां घणो कुझु सिखिया आहियूं पर जेकॾहिं मां ॾिसां थो त सहाफ़त जे हवाले सां साईं जो वॾो हिकिड़ो किरदारु रहियो आहे ऐं साईं विछोड़ो हिकिड़ो वॾो ख़ाल पैदा करे वियो आहे ऐं सहाफ़त में जॾहिं साईं हिकिड़े इलाइक़े मां निकिरी करे हिकिड़े मेन शहर में चंदावरी हिकिड़े वॾी अख़बार जो साईं एडिटर इहो हिकिड़ो वॾो साईं जे लाइ एज़ाज़ हो। असां हिकिड़े शफ़ीक़ इंसान शफ़ीक़ उस्ताद शफ़ीक़ मोहसिन खां अॼु महरूम थी विया आहियूं। साईं पंहिंजी ज़िंदगी ईमानदारी ऐं ख़ुलूस सां माण्हुनि जे मसइलनि ते हर शइ ते साईं तमामु बहितरीनु पंहिंजे कारकर्दगी ॾेखारी ऐं वर्करनि सां तमामु बहितरीनु इन में वक़्तु गुज़ारियो सुठे नमूने सां ईमानदारीअ सां पंहिंजी जेका बि माना कैरियर सुठे नमूने सां गुज़ारी। साईं जो इन हवाले सां तमामु बहितरीनु जेको आहे इहो नालो आहे साईं जो ऐं असांखे तमामु सुदमो ऐं ॾुख पहुतो आहे सहाफ़ती लेवल ते शायदि ही ख़ाल को सहाफ़ी अहिड़ो किरदारु भरे सघे थो। कैमरामैन टीम सां गॾु इमदाद सोमरा, धरती टीवी न्यूज़, कराची।